सिंध में हलंदड़ महीने बरसातुनि जो सिलसिलो कुछ हफ़्ता जारी रहियो, जंहिं सबबि माण्हुनि खे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पियो। पर हाणे मौसमियात खाते हिकु भेरो ॿीहर ख़बरदार कंदे वधीक बरसातुनि जी अॻकथी करे छॾी आहे। मौसमियात खाते मूजिबि इहो बरसातुनि जो नओं सिलसिलो वधीक परे नाहे, सुभाणे खां ई असरअंदाज थी सघे थो। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ ॿुधायो आहे त अगस्त में पिणु मामूल खां वधीक बरसातुनि जो इम्कान आहे ऐं चौमासे जो नओं सिस्टम सुभाणे खां सिंध ते असरअंदाज थी सघे थो। हिन सिस्टम तहत ठटे, बदीन, सुजावल, उमरकोट ऐं थरपारकर में तेज़ बरसात जो इम्कान आहे। होॾां कराची में 6 खां 9 अगस्त जे विच में तेज़ बरसात पवंदी। सरदार सरफराज़ मूजिबि चौमासे जो हिकु ॿियो सिस्टम 10 अगस्त खां सिंध ते असरअंदाज थींदो, जॾहिं त 11 अगस्त खां कराची में बरसात जो सिलसिलो ॿीहर शुरू थी वेंदो। चौमासे जो ही सिस्टम 15 अगस्त ताईं जारी रही सघे थो ऐं हिन सिस्टम सबबि कराची समेत सिंध में तेज़ बरसातुनि जो इम्कान आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk